मदीने वाले साईं जी हदीस खतीब बगदादी रिवायत आंदी हजरत बर्रा बिन आज़िब का रिवायत मुस्नदुल फिरदौस में इमाम दैलमी भी रिवायत आंदी इब्ने अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु का मदीने वाले ताजदार फरमायो अलीयुन मिन्नी बिमंज़लत रअसी मिन बदनी। साईं फरमाइंदा अली ईमान नबी अली अली ऐं नबी असां पाण में इएं आहियूं असां पाण में इएं आहियूं जिए जिस्म ते सिर हुजे मां मुहम्मद बदन आहियां मुंहिंजो सिर अली आ। या न ठारियो आहे सुभान अल्लाह। वरी बुधो साईं जा लफ्ज़ अलीयुन मिन्नी बिमंज़लत रअसी मिन बदनी। अली जी निस्बत मूंसां इएं आ जीअं मुंहिंजे बदन ते मुंहिंजो सिर आ। बदन भी मुंहिंजो सिर भी मुंहिंजो हेॾा सिर भी मुंहिंजो आ। नबी फरमाए तो त अली मुझे रसी मुझे बदन वांगुर बदन ते सिर वांगुर सुभान अल्लाह। मुझा दोस्तों बी हदीस इमाम इब्ने अद्दी रिवायत आंदी हदीस जो रावी खुद मौला अली पाना हजरत हैदर करार तो फरमाए त मूं पाण लजपाल नबी का बुधो सोने हबीब फरमायो अलीउन यसूबुल मुमिनीन वल माल यसूबुल मुनाफिकीन। तू न ॻाल्हाईंदे अला मदीनो ॾेखारींदी सुभान अल्लाह। पुट माखी ॾिठी अथव माखी जी माखी में 200 300 400 मखा हुजनि पर हिकिड़ो मखो हूंदो आहे जेको नर वॾे कद काठ वारो सम्झो था। इहे जेकी बि मखा आहिनि न इहे इन जा मुरीद हूंदा आहिनि। जाॾे इहो वेंदो ताॾे इहे सभु पुठियो पोइ पैसे जो फ़ाइदो हुजे। माल पैसो दौलत साईं फरमाइनि था मुनाफिक पैसे जे पोयां मोमिन अलीअ जे पोयां। मुनाफिक पैसे दौलत जे पुठियां जिते पैसो मिलियो। असांजे मातरी जे पासे में हिकिड़ो वॾेरो आहे ॻोठ जो सुन्नी हो कट्टर मीलाद मल्हाईंदो हो यारी शरीफ़ कंदो हो वरी उन्हनि ॾिनसि 2 टे रुपया वो पटापटी झंडो आहे न वरी उन्हनि जो थी वियो। वरी आयसि हो जेके हिन 2-3 लख रुपया उन्हनि ॾिनसि वरी ओॾे हलियो वियो। मांजो हाणे जे ईसाई अचे पोइ को लख रुपया ॾिनसि वरी ओॾे हलियो वेंदो। मदीने वाले मीर फरमायो वल माल यासूबुल मुनाफिकीन मुनाफिकन जो अगवान माल हुंदो आ जादे माल तादे मुनाफिक पर मोमिनन जो अगवान अली अमीरुल मोमिनीन इमामुल मुत्तकीन अली मौला अली मौला अली मौला। जंहिंखे अल्लाह ज़बान ॾिनी आहे अली मौला त मूंसां गॾिजी चवे अली मौला अमीरुल मोमिनीन इमामुल मुत्तकीन अली मौला अली मौला अली मौला। हसीनन में हसीन सच्चो सादिक अमीन अली मौला अली मौला अली
ये तांजा हथ भी क्या मजरियाड़े शाहिदी नींदा, तांजी ज़ुबान भी शाहिदी नींदी। अली मौला अली मौला, हसीनन में हसीन, सच्चो सादिक अमीन। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हाणे वोट थींदा न, इलेक्शन कमीशन चवंदी त सच्चो केरा सादिक केरा अमीन केरा, इलेक्शन कमीशन फैसलो कंदी। पो जेड़ा इलेक्शन में वेठा आहिनि अहिड़ा वरी हेॾो अचण वारा बि चई तूं मूंखे हाजी चइजे, मां तोखे गाज़ी चवंदुसि, हल तली था वॻण वारनि खे लुटियूं। समझो था न, जेड़ा चूंडण वारा अहिड़ा चूंडियल। हाणे हे तो सादिक अमीन थे, गरीबन जा ओ पखा बखाई वियो, नलका भी रटके वियो हलियो। गरीब वतन दा सलातूं पढ़ंदा, रड़के माल रोड़े वियो। वरी जो दी इलेक्शन अचे वे, तां भी कुछ अखियूं पटिजो। वोट ॾियो त कंहिं अलाह जे ख़ौफ़ वारे खे ॾिजो, कंहिं नेक माण्हू कंहिं सालिह माण्हू खे ॾिजो। मिठा ही पाकिस्तान जे आईन में लिखियल आहे त उन खे वोट ॾियो जेको सादिक हुजे अमीन हुजे। हाणे जेके चूंडजी आया आहिनि इन जी प्रकारनि जी तव्हांखे ख़बर आहे? हाँ मां केड़ा कच्चा वेही चिट्ठा खोलिया। मुझा दोस्तों जे सच्चो आ सादिक अमीन त मुझो मौला अली, जंहिंखे मदीने वारे मीर खुद सादिक अमीन सॼो आ। है अमीरुल मोमिनीन इमामुल मुत्तकीन, अली मौला अली मौला अली मौला। मदीने वाले साईं फरमा जिक्र अलीयुन इबादतुन, जेको अली जो जिक्र थो करे मूं रब जी इबादत थो करे। ये सब इबादत में वेठा आहियो। वणेव थी अलीअ जी वाखाण, वणेव थी अलीअ जी तारीफ़। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुझा दोस्तों मदीने वाले साईं फरमायो, इमाम बैहकी रिवायत आंदी आ, इमाम देलमी रिवायत आंदी आ, हजरत अनस बिन मालिक राविया। साईं फरमाइन था अलीउन यज़हरु फिल जन्नत का कौकब सुबह ले अहल दुनिया। साईं फरमाइन था अली जन्नत में इए नजर ईंदो जीअं दुनिया वारनि खे सुबुह जो तारो नजर ईंदो आहे। सुबुह जो तारो उते ख़त्म थींदी आहे, रात ढली वेंदी आहे, रात निबरी वेंदी आहे, सिज जी रोशनी ज़ाहिर थींदी आहे। उन जी पहिरीं निशानी सुबुह जो तारो हूंदो आहे। बहराड़ी वारा कुराड़ो पुट खे उथारींदो, अबा उथी सुबुह जो तारो उभिरियो आहे, अबा वञ पाणी वराए, अबा वञ बनी जी संभाल लहे आ। सुबुह जो तारो उभिरियो आहे, सिज उभरण वारो आहे, ॾींहुं थियण वारो आहे, ऊंदाही ख़त्म थियण वारी आहे। साईं फरमाइनि था जीअं दुनिया वारनि खे सुबुह जो तारो नज़र ईंदो आहे, जन्नत वारनि खे जन्नत में अली ईअं नज़र ईंदो। वणेव थी अलीअ जी सना। ॾिसो मां पंहिंजे तरफ़ों ॻाल्हि ई नथो कयां न, मां त मदीने वारे साईं जो हदीसूं थो ॿुधायां। सुभान अल्लाह। साईं फरमाइनि था त ऊंदहि ख़त्म थींदी, रोशनी मिलंदई, ॾींहुं मिलंदई। ऊंदहि में माण्हू धिका थाबा खाईंदो आहे न। सुबुह जो तारो मिलंदो त रोशनी मिली वेंदी, ॾींहुं मिली वेंदो, ऊंदाहियूं ख़त्म थी वेंदियूं। जंहिंखे अलीअ जी दामन मिली राज़ इहो आहे,
जेको अलीअ खां परे आयो ऊंदे में धिका थाबा खाईंदो, पर जेके अली जी दामन मिली वई, इन्हें के ॾींहं जी रोशनी मिली वई, हिदायत जी रोशनी मिली वई, इन्हें जे ऊंदाही वारी रात खत्म थी वई, परेशानी वारियूं घड़ियूं खत्म थी वियूं, अलीअ जी दामन मिली, रहमत बरकत रोशनी मिली वई। इमाम अहमद रिवायत आंदी आ, मुस्नद अहमद बिन हंबल में उन हदीस जा लफ्ज़ हैं, हिकड़े ॾियारे मदीने वारे मीर अलीअ जे हथ खे वरतो। पुट तवज्जो, नबी जो हथ, अली जो हथ, हथ हथ में वठी साईं फरमायो हाजा अलीयुन माल कुरान, ही अली थव जेको कुरान सां गॾु हूंदो, वल कुरान मा अली, ऐं कुरान अलीअ सां गॾु हूंदो। ला यफ्तरिकान, ये बई हिक बे खां धार न थींदा, जिते अली हूंदो उते कुरान हूंदो, जिते कुरान हूंदो उते अली हूंदो। हिकड़े मुले लिखियो आ त अली 17 जायुनि ते खता खाधी, अली 17 जायुनि ते खता खाधी, हर भेरे हुकूमत हासिल करण जी कोशिश की पर नाकाम वियो। अस्तगफिरुल्लाह चओ, अस्तगफिरुल्लाह चओ, माज़अल्लाह। मुझा दोस्तों, हे मुल्ले जो नजरियो आ, अली खता खाधी 17 भेरा, मदीने वारो तो फरमाए त अली कुरान सा, कुरान अली सा हिक बे खां धार थींदा ई न। मुल्ले जी गाल मंझबी या नबी जी गाल मंझबी? पुट पंहिंजो अकीदो महफूज़ कयो, पंहिंजो अकीदो सही कयो। एड़ा मुल्ला अजकल घणा निकरी पिया आहिनि बरसाती ॾेडरनि वांगुरु। बरसात में ॾेडर बि ठेंग टपा ॾींदा आहिनि, ट्रा ट्रा कंदा आहिनि। इहे बरसाती ॾेडर खोड़ निकिता आहिनि जेके अलीअ जे शान खे घटाइण जी कोशिश था कनि। अड़े तूं पाण घटिजी वेंदे, अलीअ जो शान ॾींहों ॾींहुं वधंदो। साईं फरमाइनि था ला यफ्तरिकान हत्ता यरदा अलैयल हौज़, ये बई हिक बे खां धार न थींदा, एसी ताईं जो हौज़े कौसर ते अचे मूंसां बई गॾु मिलंदा। अली ऐं कुरान हौज़े कौसर ते मूंसां गॾु मिलंदा। फ़अस्अलुहुमा मा ख़लफ़्तु फ़ीहिमा, साईं फरमाइनि था त मां इन्हनि ॿिन्ही खां पुछंदुसि, अलीअ खां बि पुछंदुसि, कुरान खां बि पुछंदुसि। अलीअ खां पुछंदुसि त मुंहिंजे वञण खां पोइ मुंहिंजी उम्मत तोसां कहिड़ो रवैयो रखियो, तोसां प्यार रखियईं या बुग़्ज़ रखियईं? अली ॿुधा, मुझे कलमे पढ़ण वारा तोखे पंहिंजो इमाम अॻवान सम्झंदा हा या तूं चवंदा त अली 17 भेरा खता खाधी? मूंखे ॿुधा अली, मुंहिंजी उम्मत तोसां कहिड़ो रवैयो रखियो? ऐं क़ुरान खां मदीने वारो साईं पुछा कंदो, ए क़ुरान ॿुधाए मुंहिंजी उम्मत तुंहिंजो क़दुरु सुञातो हो या न? मुझी उम्मत तोखे पढ़ंदी भी हुई या न, तोते अमल कंदी भी हुई या न? मिठा यो कुरान मुस्तफा करीम वट फरियादी थे, अली फरियादी थे। वो फैसले जो ॾींहुं हूंदो, छा था चओ? क़यामत जो ॾींहुं, फैसले जो ॾींहुं, अदल इंसाफ़ जो ॾियारो। ऐं पोइ मदीने वारो साईं उन्हनि माण्हुनि खे पेश कंदो अल्लाह जे हुज़ूर में त मालिक ही थई मुंहिंजे क़ुरान जी इज़त सुञाणण वारा, ही थई मुंहिंजे अलीअ सां प्यार रखण वारा। जंहिंते अली बि राज़ी, जंहिंते क़ुरान बि राज़ी, उन ते मदीने वारो साईं बि राज़ी, त यकीनन उन ते रब भी राज़ी। पर जे कुरान के न सुञातो,
अजो अल्लाह जो कुरान तुझे घर में कैदी बणजी वियो आ 20 अगड़ियों वेड़े जारे में लिकाए रखियो थई कदे खोले न थो पढ़ी तो यो कुरान चवे छा थो रोई पंजे रब के तो अर्ज करे कुरान मौला तुझे मानुन में कौन रहो आ मुझो मान हणे आणाए मुँह आसमान त छुटा हिन छियन का ओ मिठा कुरान रब वट फरियादिया कुरान मदीने वाले मीर वट फरियादिया अज तू मुसलमान सदाई कुरान खोले न पढ़ी कुरान ते अमल न करी त कुरान छातो फरमाए छातो सेखारे केड़ी तालीम कुरान छोड़े ओ मिठा इने के पढ़न तुझो कमा अमल करन तुझो कमा न त इहो ॾियारो बि परे नाहे जॾहिं कुरान मदीने वारे वट दाह खणी बीहंदो ऐं पोइ ख़बर अथई छा थींदो कुरान में आयत रब जो फरमान वकाल रसूल या रब इन कौम इत्तखज़ू हाज़ल कुरान महजूरा जने क़यामत जो ॾियारो थींदो रसूलुल्लाह अल्लाह जे अॻियां दाह ॾींदो मौला हे माण्हू अथई जन कुरान खे छॾे ॾिनो मदीने वारो दाह ॾींदो मुस्तफ़ा सोणो दाह ॾींदो मौला हे मानू इन जन मुझे कुरान के छड़े दिनो जे कुरान जे लाए मु उद जी जंग लड़ी मु बदर जी जंग लड़ी जे कुरान जे तालीम जे लाए मु हुनैन में पंजा साहबी कुर्बान कराया उद में दंद मुबारक जी चोटी शहीद थी मुस्तफा जो चाचो शहीद थियो जे कुरान जे ला जे दीन जे ला नबी जा बचड़ा मैदान करबला में शहीद